ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट IHRM पाकिस्तान में तंज़ीम साज़ी जो अमल शुरू करे रही है। उन सिलसिले में इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट पारां ख़ान बहादुर अली ख़ान के चीफ ऑर्गेनाइज़र नवीद शेख केसिन इल्ताफ़ हुसैन तुनियो के 30 सिजावल सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तंज़ीम साज़ी लाइ सिफ़ारिशूं पेश करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। उन सिलसिले में आलमी चेयरमैन अमन जे सफ़ीर राना बिशारत अली ख़ान चयो आहे इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट हिकु आलमी तंज़ीम आहे जेका 60 खां वधीक मुल्कनि में सरगर्म आहे। इंसानी हक़नि ऐं समाजी इंसाफ़ जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ लखे कारकुननि सां गॾु कमु करे रही आहे। असांजो मक़सदु ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ण ऐं नाइंसाफ़ीअ खे बेनक़ाब करणु ऐं सॼे दुनिया जे माण्हुनि खे संदनि बुनियादी हक़ ॾियणु आहे। असां हुकूमत ऐं ॿियनि अक़वामी इदारनि ते दबाव विझूं था त इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि खे रोकियो वञे ऐं मुजरिमनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। राना बिशारत अली फ़ोन ते इल्ताफ़ हुसैन तुनियो खे चयो त हिकु बहितर मुनसिफ़ाणा ऐं पुरअमन दुनिया जी तामीर में असांजी मदद करियो ऐं पंहिंजूं सिफ़ारिशूं मोकिलियो।